सिंधियत जी झलक डिप्लोमा कोर्स सिंधी रीडर ॿियों सबक़ 14 सिंधु दर्शन डॉक्टर कन्हैयालाल लेखवाणी मुंबई 6 जून 2003 ईस्वी। प्यारा दोस्त मोहन, उमेद त कुटुंब समेत खुशपर्सन हूंदे। तुंहिंजो ख़त पहुतो, पढ़ी अहवाल मालूम थियो। माफ़ कज, जवाब ॾियण में देर पइजी वई। दरअसल मां 1 जून खां 3 जून ताईं लॻल सिंधु दर्शन मेले में शामिल थियण वियो होसि। जॾहिं मूं मुंबईअ में सिंधु दर्शन जी दिलकश तस्वीरुनि जी नुमाइश ॾिठी हुई, तॾहिं ई उहो तय कयो हुउमि त इन मेले में ज़रूरु शामिल थींदुसि। हर साल इहो मेलो जम्मू कश्मीर सूबे जे लद्दाख इलाइक़े में लेह शहर में सिंधु नदीअ जे कप ते लॻंदो आहे। सिंधुअ जे महिमा जी त तोखे ॼाण आहे। मान सरोवर मां निकिरी इहा चंचल बालिका ॼां हिमालय मां नचंदी टपंदी मैदान में पहुची केतिरियुनि नंढियुनि वॾियुनि नदियुनि खे पंहिंजे आगोश में भरे गंभीर बणिजी वञे थी। सिंधु पंहिंजी अटकल 2900 किलोमीटर सफ़र तय करे अरबी समुंड में समाइजे थी। इन जे आस पास ई दुनिया जी क़दीम आला तहज़ीब उसरी जा अॼु बि क़ाइमु आहे। इन खे सिंधु माथिरीअ जी सभ्यता कोठियो वञे थो। सिंधुअ जे कप ते ई वेद रचिया विया। वेदनि पुराणनि रामायण ऐं महाभारत में इन जी महानता जा गुण ॻाया विया आहिनि। सदियुनि खां इहा नदी वणज वापार जो अहम ज़रियो रही आहे। असां लाइ त इन जो जल माता जे थन जहिड़ो पवित्र आहे। आम लोकनि जो इन ॻाल्हि ॾांहुं ध्यानु घटी वियो हो त इहा पवित्र नदी भारत जे इराज़े मां वहंदी पाकिस्तान जे हद में दाख़िल थिए थी। इन बाबति लोकनि खे सुजाॻ करण जो शरफ़ तरुण विजय लहिणो संदसि कोशिशुनि बाबति ई सन 1997 ईस्वीअ खां लेह में सिंधु दर्शन मेले जी शुरूआती थी। इहो आस्थान हिमालय जे गोद में विसायल आहे। इते सड़क या हवाई उॾाम वसीले पहुची सघिजे थो। इहो सफ़र मूं हवाई जहाज़ रस्ते करण जो फ़ैसिलो कयो जीअं आकाश मां हिमालय जी कुदरती सूंहं पसी सघां। असांखे लेह हवाई अॾे तां गेस्ट हाउस वठी हलिया, जिते रहाइश जो तमामु सुठो बंदोबस्तु कयो वियो हो। ॿिए ॾींहुं सुबुह जो लेह खां अटकल 15 किलोमीटर परे सिंधुअ जे किनारे जोड़ायल सिंधु घाट ते पहुतासीं, जिते मेले जी तयारी थी चुकी हुई। आम लोकनि सां गॾोगॾु मशहूरु नेता, कलाकार ऐं विदेशी सैलानी बि अची इकट्ठा थिया हुआ। मेले जी शुरूआती वेदनि मंत्रनि जे उचारण सां थी। मुल्क जे जुदा जुदा भाङनि खां आंदल गंगा, जमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी ऐं ब्रह्मपुत्र वग़ैरह नदियुनि जो पवित्र जल सिंधुअ में अर्पण कयो। रवायत मूजिबि बहिराणो खयो वियो। अखो पाए सॼे संसार जे कल्याण जी कामना कई वई। उन बैदि 3 ॾींहं रंगारंगी प्रोग्राम हलियो। सिंधी नृत्य नाटिका, छेॼ ऐं झिम सां गॾोगॾु जुदा आस्थाननि खां आयल कलाकारनि पंहिंजा मन मोहींदड़ प्रोग्राम पेश कया। मकानी कलाकारनि पिणु लोक नाच ऐं लोक गीत पेश करे वाह जी मौज मचाई। ख़बर ई कान पई त 3 ॾींहं कीअं गुज़री विया। लॻे थो अॻिते हली हीअ आस्थान न रुॻो सिंधु संस्कृतीअ जो मर्कज़ बणिजंदो, पर विश्व एकता ऐं प्रेम जो प्रतीक बणिजंदो। विश्वास अथमि त ईंदड़ साल तूं बि इन मेले में वञी ज़रूरु शामिल थींदे। सुख सलामतीअ जो अहवाल ज़रूरु ॾींदो रहिजे। तुंहिंजो दोस्त गोविंद।